असांजा हिते ॿ टे इशू आहिनि जेका सॼी सिंध सरापा एहतजाज बणियल आहे ऐं गॾोगॾु गमगीन बणियल आहे। डॉक्टर परवीन रिंद वारो इशू साम्हूं अञा उनजा लुड़कई माना जेको सो आला लॻा पिया आहिनि त उन खां पोइ ताज़ो तव्हां ॾिठो त माना जेको नवाबशाह में दे बंबाईअ में जेका भंडन बिरादरी सां ज़मीनी तकरार हलंदड़ हुयो जंहिंजो फ़ैसिलो 15 ॾींहंनि में अचणो हुयो जॾहिं अॻिली दौर ज़रदारी लीग जा वाठा अली हसन ज़रदारी ऐं संदसि पुटु मोहसन ज़रदारी आबिद ज़रदारी जेके हथियार बंदि वठी जेको हुननि बेगुनाह हथे ख़ाली माण्हुनि जा 6 माण्हू मारे विधऊं। टियों ॾींहुं आहे उन्हनि जा लाश जेके रोडनि ते पियल आहिनि हिननि सर्द रातियुनि में, पर उन लाइ करे को बि अञा ताईं माना जेको FIR न थी आहे न ई उन वटि को माण्हू लड़ी वियो आहे। असां हिन बरबरियत ऐं लाक़ानून जे ख़िलाफ़ु माना जेको सरापा एहतजाज आहियूं। असां घुर था करियूं त उन्हनि मारूअड़नि जी दाद रसी थियणु खपे ऐं उनजे मुताबिक़ जेके मुलविस आहिनि ज़रदारी टोलो ऐं इन में सही सिधी सिंध गवर्नमेंट मुलविस आहे। असां मुतालबो था करियूं मुराद अली शाह खां त तव्हां इख़लाक़ी तौर ते पंहिंजो जवाज़ विञाए चुका आहियो, तव्हांखे फ़ौरन इस्तीफ़ा ॾियणु खपे ऐं माना जेको हिननि माण्हुनि जी दाद रसी थिए ऐं उन्हनि जे मुताबिक़ उन्हनि कातिलनि रहिज़नि जे ख़िलाफ़ु FIR दर्ज थियणु खपे।